संगत अस्सलाम वालेकुम कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो ॿियो ख़ैरु जीअं त मां तव्हांजो पंहिंजो याक़ूब सरकी यूट्यूब चैनल ॾिसी रहिया सलाम सिंध दोस्तो अॼु हिन वक़्तु पंहिंजी ज़मीन ते बीठा आहियूं ऐं साम्हूं सिज बि लहण वारो आहे तव्हां ॾिसी सघो था ऐं उन खां अलावा जीअं त जेको हीअ वीडियो मज़े जो एॾो त न आहे इहो चवंदो यार ॾाढो ॾुख थियो राणीपुर वारे थियल वाक़े ते इहे तव्हांखे ख़बर हूंदी यार छा जी ज़ात थी करे एतिरो ज़ुल्म था कजे मां त इहो सोचे बि नथा सघां की सैयद चवण बि कोन आहे जो सैयद न पर सालिम आहे यज़ीद आहे लांती आहे फिरौन आहे जेको बि चई सघंदा दजाल आहे कंहिं बि चई सघंदा छो जो हिन खे कारून जो ख़ज़ाने जीअं पाण खे एॾो 10 साल मासूम न्याणी खे ज़िना करे छॾियईं मां त ज़िना मां उहो वीडियो बि न ॾिसियो तव्हां वीडियो त ॾिठा हूंदा सोशल मीडिया ते पर ॾाढो अफ़सोस थी पियो ऐं त अलाह हर कंहिंखे मां वॾे पर पीरनि ऐं मीरनि जी ग़ुलामी खां रब सां सभिनी खे बचाए इन लाइ हिन वीडियो खे शेयर कंदा ऐं असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा वधीक असांजो वीडियो हिते नथो ॾिसी सघिजे हीअ वीडियो तव्हां संगत न असांखे अॻिते वीडियो नथो हले यार छो इहो को कल्ह इलेक्ट्रॉनिक वॾी पोस्टिंग पढ़ी पिया इन लाइ असांजे हिन वीडियो खे लाइक कमेंट शेयर ज़रूरु कंदा वधीक वीडियो ॾिसण लाइ असांजे यूट्यूब चैनल सलाम सिंध खे सब्सक्राइब कंदा ऐं ऑल दॿाए करे घंटी जे निशान ते क्लिक कंदा वॾी महिरबानी सलाम सिंध खे सब्सक्राइब कंदा